अस्सलाम वालेकुम माया गुरुमुनिसम अॼु तव्हांखे आउं पीएससी जेएसटी एचएसटी में जेके सवाल ईंदा आहिनि अहिड़े नमूने जा मैथमेटिक्स में या ॿियूं जेके बि टेस्टूं थींदियूं आहिनि उन में अहिड़े नमूने जा हिसाब अची वेंदा आहिनि। हाणे हीउ जेको हिसाब आहे स्टैटिस्टिक्स 9th ऐं 10th क्लास जी जेके लास्ट वारा चैप्टर आहिनि उन्हनि में अहिड़ा हिसाब तव्हांखे ॾिसण मिलंदा। त हाणे पाण अचूं था क्वेश्चन ते द वेट मीन ऑफ द फॉलोइंग डेटा इज। हाणे हिन में की डेटा ॾिनल आहे या आइटम्स ॾिनल आहिनि उन जो पाण खे वेट बि मिलियल आहे हाणे हिसाब पाण खे हल करणो आहे। त हाणे आसान जेको तरीक़ो आहे सो सिंपल उहो तव्हां ही 18 ऐं हे 2 पाण में मल्टीप्लाई कयो 36 थिया हिन खे पाण मल्टीप्लाई कंदासीं ऐं हे थिया 80 हे थिया 40 हे थिया 22 23 24। हाणे पाण असांखे छा करणो आहे सिंपल ही जेको वेट मिलियल आहे 2 3 4 2 1 1 हां ये छा तव्हां पाण में प्लस करे वञो छा करे वञो प्लस करे वञो 2 5 थिया 9 11 12 13 14 हिते आहे पालक मानी 14 ठीक है समझ में आ रही है। हाणे असां छा कंदासीं हे 36 57 80 हे जेके असांखे मल्टीप्लिकेशन हिन जी मिली आहे इहे पाण में प्लस कंदासीं त हे प्लस ई प्लस में ये सब प्लस में हिन जो जेको प्लस जो जेको जवाब आहे 284 ईंदो। हाणे ही जेको आहे हिकिड़ो आंसर पाण खे ही मिलियो हिकिड़ो ही मिलियो। हाणे ही जेको आहे हिन सां डिवाइड कयो छा कंदा डिवाइड कयो त असांखे आंसर जेको आहे उहो मिलंदो 2.285। ठीक है ये काम कैलकुलेटर के साथ करना ताकि आंसर मिलेगा। थैंक यू सो मच।